बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग एनालिसिस रूम। आहियां लैला निसार जी सब खां पहिरीं ख़बर शामिल कंदासीं त पाकिस्तान हथां भारत हिक भेरो वरी ॿीहर सफ़ारती महाज़ ते नाकाम थी वियो आहे। ॻाल्हि करे रही आहियां शंघाई सहकार तंज़ीम जी हाँ, शंघाई कोऑपरेशन ऑर्गेनाइज़ेशन यानी SCO पारां बलूचिस्तान में दहशतगर्दी जी मज़ाहमत कई वई आहे, जेका हुनजी ऑफिशियल पधराई हेल ताईं साम्हूं अची वई आहे। पर उन में ॿी जेकी वॾी नोट करण वारी ॻाल्हि आहे, जेको ही दिफ़ा वारे वज़ीरनि जो SCO जो इजलास थियो आहे चाइना में, ॿी जेकी वॾी इंपॉर्टेंट शइ आहे नोट करण वारी, त भारत बलूचिस्तान में बदअमनी पखेड़े रहियो आहे। जेका SCO जे पारां ऑफिशियल पधराई यानी एलामियो जेको जारी थियो आहे, उन में इहा शइ मेंशन थियल आहे। हाणे इन जे नतीजे में भारत कीअं रिएक्ट कयो आहे, जेको कुझु SCO में थियो आहे। सो भारत जी मिंथुनि बावजूदि हिकु त पधरनामे में पहलगाम वाक़े जी कंहिं क़िस्म जी का ॻाल्हि न कई वई, पहलगाम वाक़े बाबति न ॻाल्हि ॿोल कई वई, न ई उनखे शामिल कयो वियो। हाणे जे नतीजे में भारत रिएक्ट हीअं कयो आहे नाज़रीन, त उन जे नतीजे में भारत सहियूं करण खां, दस्तख़त करण खां इनकार करे छॾियो आहे। सो दिस वॉज द रिएक्शन। हाणे इन समूरी सूरत हाल खे या ही जेको रिएक्शन साम्हूं आयो आहे, या जहिड़े रीति SCO समूरियूं शयूं पंहिंजे एलामिये में पधराई में शामिल कयूं आहिनि पाकिस्तान बाबति, ऐं भारत मिंथू कंदो रहिजी वियो त हू पहलगाम बाबति कुझु न कुझु मेंशन करे, का ॻाल्हि ॿोल थिए, पर अहिड़ो कुझु बि न थियो। त हाणे हिन मां छा ज़ाहिर थिए थो त छा वाक़ई में सफ़ारती महाज़ ते इहा भारत जी हिकिड़ी वॾी नाकामी आहे? इन ते असां वधीक सवाल पंहिंजे एनालिस्ट सां बि कंदासीं। ऐं ॿिए पासे नाज़रीन तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त जंग बदनी खां पोइ ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई जो पहिरियों ख़िताब अॼु थियो पए, ऐं उन्हनि जो चवणु आहे, उन्हनि काफ़ी इंपॉर्टेंट स्टेटमेंट्स ॾिना आहिनि, ऐं हू चवनि था त अमेरिका खे लॻो त इसराइल मुकमल तबाह थी वेंदो। इन जे ई करे इहो ई हिकिड़ो रीज़न हुयो जो अमेरिका खे विच में अचिणो पियो। इन लाइ अमेरिका जेको आहे जंग में शामिल थियो। आयतुल्ला ख़ामनाई साहब जेके ईरान जो सुप्रीम लीडर आहिनि, अॼोके पंहिंजे लाइव ख़िताब में हुननि इहा ॻाल्हि कई। ॿियो हुननि समूरी क़ौम खे, समूरी ईरानी क़ौम खे मुबारकबाद पेश कई ऐं दुनिया खे ॾेखारे छॾियो त वक़्तु अचण ते ईरानी क़ौम हिकु आवाज़ थी करे उभरी सघे थी। इहो ईरान जे सुप्रीम लीडर जो चवणु हुयो। सो इहो उन ख़िताब बाबति बि त जेका अमेरिका जे लाइ जहिड़ी रीति उन्हनि स्टेटमेंट्स ॾिनियूं आहिनि, त उनखे विच में इन जे लाइ अचिणो पियो छो त इसराइल जेको आहे कमज़ोर महसूसु करे पियो, कमज़ोर थी चुको हुयो। इसराइल खे सपोर्ट खपे पई अमेरिका जी, इन जे करे अमेरिका विच में आयो। त इहो इन में केतिरी इन जी अहमियत आहे इन स्टेटमेंट जी, इहो असां पंहिंजे एनालिस्ट सां इन बाबति सवाल रखंदासीं। ऐं ॿिए पासे क़ौमी असेंबली में बजट जी शिकवार मंज़ूरी थी, पीपल्स पार्टी पारां बि स्वीकार कयो वियो, ऐं पीपल्स पार्टी इहो चवे पई त उन्हनि जी तजवीज़ुनि ते ई बजट में तरमीमूं कयूं वयूं आहिनि। न सिर्फ़ु एतिरो, पर ॿिए पासे तव्हांखे इहो बि असीं ॿुधाईंदासीं त वॾे वज़ीर मुराद अली शाह साहब बजट बाबति जेके स्टेटमेंट्स ॾिना आहिनि, त बजट खां पोइ उन्हनि जो चवणु आहे सिंध में बहितरी ईंदी ऐं सूबे में अमन अमान जी सूरत हाल बहितर थी आहे। अगवा जी वारदातुनि में बि नुमायां घटिताई आई आहे। इहो वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह साहब जो चवणु आहे, ऐं वाक़ई में आहे या ग्राउंड ते सिचुएशन ऑपोज़िट आहे, ऐं हू कंहिं डेटा खे कंपेयर करे चवनि था या छा मामिलो आहे, ते वधीक असां पंहिंजे एनालिस्ट जी राय हिन ते शामिल करे वठूं था। सो बहरहाल वी विल स्टार्ट विद दी SCO जेकी डेवलपमेंट साम्हूं आई आहे। तमामु दिफ़ा वारे वज़ीर, बचाव वारे वज़ीरनि जो इजलास हुयो, उन में भारत जे जेकी पधराई जारी थी आहे, जहिड़ी रीति बलूचिस्तान में बदअमनी पखेड़े रहियो आहे, भारत इहा ॻाल्हि कई आहे केतिरी इंपॉर्टेंट आहे, केतिरी वॾी नाकामी आहे भारत जी सफ़ारती महाज़ ते। सो हिन वक़्तु मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तजिया निगार इमदाद सूमरो साहब, असांखे जॉइन कंदा राइट आफ्टर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक। नाज़रीन हिकु ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ तमामु टॉपिक्स ते ॻाल्हाईंदो। वेलकम बैक नाज़रीन, इन वक़्तु मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तजिया निगार इमदाद सूमरो साहब, उस टेलीफोन लाइन ते गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम इमदाद साहब, थैंक यू वेरी मच फॉर योर टाइम। इमदाद साहब, सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं SCO इजलास बाबति। जी पधराई में जेका शइ साम्हूं आई आहे त भारत बलूचिस्तान में बदअमनी पखेड़े रहियो आहे, इहा भारत खे सफ़ारती महाज़ ते केतिरी वॾी नाकामी आहे उनजी? ॾिसो, भारत हिकिड़े खां पोइ ॿिए महाज़ ते मुसलसल उनखे शिकस्त पई अचे, ऐं इहा तमामु वॾी शिकस्त आहे त ख़िते जा जेके वॾा मुल्क आहिनि ऐं पंहिंजो असांजे आस पास वारा जेके पाड़ेसरी मुल्क आहिनि, जेके ख़िते जी वॾियूं ताक़तूं आहिनि, चीन आहे, रूस आहे, ईरान आहे, उन्हनि मां कंहिं बि ताक़त जेको आहे भारत जो उहो नैरेटिव या भारत जो प्रोपेगेंडा आहे, उहो इल्ज़ाम जेको पाकिस्तान ते हणंदो पियो अचे, उनखे गाह ई न विधो आहे, उनखे कंसीडर ई न कयो आहे। ऐं करारदाद जेका आहे उन करारदाद ते राजनाथ सिंह जे एहतिजाज जे बावजूदि पहलगाम वारो जेको वाक़ियो आहे उनजो उन्हनि ज़िक्र न कयो आहे। उनजे उनजे उत्तर
जेका बलूचिस्तान में दहशतगर्दी थिए थी, जंहिंमें ज़ाहिर पाकिस्तान जो क्लियर हिकिड़ो मौक़ुफ़ आहे त भारत उन में मुलविस आहे, उन में पाकिस्तान वटि सबूत बि आहिनि, त उनखे उन करारदाद में शामिल करणु ऐं उनजी मज़म्मत करणु इहा जेका आहे उहो भारत लाइ हिकिड़ी वॾी जेका आहे उहा ॿुॾी मरण जो मुक़ाम इमदाद साहब, हाणे भारत कीअं रिएक्ट कंदो? हिकिड़ो रिएक्शन त साम्हूं अची वियो आहे, दस्तखत हुननि कोन कया आहिनि, सिग्नेचर्स न कयूं आहिनि, पर हाणे वधीक भारत कहिड़ी स्ट्रेटजी खे अपनाए सघे पियो, इख़्तियार करे सघे पियो? ॾिसो लैला, ही पंहिंजी उन खां वॾी नाकामी आहे न, ॿी कहिड़ी थी सघे थी त हिकिड़ी करारदाद आहे जंहिं करारदाद ते भारत जेको हिकिड़ी पंहिंजो पाण खे खिते जी वॾी ताक़त सम्झे पियो, मुआशी ऐं दिफ़ाई ताक़त, उहो जॾहिं सही करण खां इनकार करे उनजे बावजूद करारदाद जेका आहे उहो मंज़ूर थी वञे ऐं पाकिस्तान जे मौक़ुफ़ खे जेको आहे उहो तस्लीम कयो वञे, त उहो ज़ाहिर आहे कि भारत लाइ वॾो शर्मिंदगी जो मुक़ाम आहे। हाणे हिकमत अमली जी जेका ॻाल्हि आहे, त हिकमत अमली भारत वटि मुंहिंजो न आहे ख़्यालु त का हाणे हूंदी। भारत खे या त इहे जेके इल्ज़ाम आहिनि ख़ामोशी सां उन खां पोइ चेतणो पवंदो जेके पाकिस्तान ते इल्ज़ाम लॻाईंदो रहियो आहे, या वरी भारत खे तस्लीम करणो पवंदो त हू जेको आहे हिकिड़े कूड़ जी बुनियाद ते हुन पाकिस्तान जे ख़िलाफ़ हिकिड़ो महाज़ खड़ो कयो। हिकिड़ो माज़ी रहियो आहे बेशक पाकिस्तान जो, या उन खां जेको पाकिस्तान जीअं ई पंहिंजी पॉलिसीज़ तब्दील कयूं आहिनि, त उन खां पोइ पाकिस्तान वटि इहे सबूत मौजूदु आहिनि त भारत जेको आहे उहो पाकिस्तान जे अंदरि दहशतगर्दी कराए थो पियो। ॿी ॻाल्हि इहा आहे त हाणे इन करारदाद खां पोइ मां ॾिसो त जेको ही इन में भारत जे अंदरि जेका उन्हनि जी डोमेस्टिक पॉलिटिक्स आहे उन में केॾो वॾो धचको लॻो आहे मोदीअ खे, छाकाणि त पहलगाम जे दौरान सफ़ारती पाकिस्तान जी कोशिशूं कामयाबियूं, पोइ जंग में पाकिस्तान जी कामयाबी, ऐं उन खां पोइ ॾिसो त जंहिं भारत मुसलसल इहो प्रोपेगेंडा पे कयो, भारतीय हुकूमत इहो चयो पिए त जेको असांजे फील्ड मार्शल आसिम मुनीर लाइ हिकिड़ो जिहादी जर्नल आहे, उनजी हिकिड़ी तकरीर खे बुनियाद बणाए या उनजी तकरीर जा कुझु जुमिला खणी, पर उन ई जेको फील्ड मार्शल खे जॾहिं ट्रंप जेको आहे मुलाक़ात लाइ दावत बि ॾिए, उन खां पोइ उनखे पंहिंजो मांझांदो बि ॾिए, ऐं उन खां पोइ वरी नेटो जे हिकिड़े वॾे फोरम ते जॾहिं सहाफ़ी सवाल कनि पाकिस्तान ऐं भारत जे मामलनि ते, हुन में फील्ड मार्शल जो ज़िक्र अचे त उन में हू उनजी तारीफ़ करे त फील्ड मार्शल हिकिड़ो बहितरीनु इंसानु आहे, पाकिस्तान जो आर्मी चीफ जेको हिकिड़ो ज़बरदस्त इंसानु आहे। इहा हिकिड़े महाज़ ते न, हिकिड़े ॾींहं में ॿिनि वॾनि महाज़नि ते जेको भारत खे जेका सुठी थी शिकस्त थी आहे, इहा उन खां पोइ भारत मुंहिंजो न आहे ख़्यालु त भारत खे पंहिंजो सफ़ारती मामला जेके आहिनि उनखे करे उनजो जाइज़ो वठणु ठीकु आहे, पर ज़ाहिर ॾिसणो पवंदो त भारत जे रवैये में आख़िर नरमी जेको आहे करे अचे पई। असां इजाज़त ॾिजो अॻिते ॿिए टॉपिक जी तरफ़ वधां, छो त टाइम बि तमामु घटि आहे। असां ॻाल्हि कंदासीं क़ौमी असेंबली में बजट जी शिकवार मंज़ूरी थी ऐं पीपल्स पार्टी पारां बि सहकार कयो वियो। पीपल्स पार्टी बि सपोर्ट एक्सप्रेस कई ऐं उन्हनि चयो त उन्हनि जी तजवीज़ुनि ते ई बजट में तरमीमूं कयूं वयूं आहिनि। ऐं ॿिए पासे वॾे वज़ीर जी बि अॻिते हली करे ॻाल्हि कयो, पर हीउ अॼु जेको कुझु क़ौमी असेंबली में थियो या बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो जेको ख़िताबु हुयो, जहिड़ी रीति हू मुस्कुराइनि बि पिया त वफ़ाक़ उन्हनि जी ॻाल्हियूं मनी वरितियूं आहिनि। सो समूरे ते सूरत हाल ते एनालिसिस तव्हांजो छा आहे? हज़ार पीपल्स पार्टी हिकिड़ी इत्तेहादी जमात आहे। पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जेको आहे उहो कुझु अॻु उन्हनि चयो हो त उन्हनि हुकूमत खे बजट खे सपोर्ट करण जो उन्हनि फ़ैसिलो कयो आहे। ॿी ॻाल्हि जेका आहे, हाणे पीपल्स पार्टी जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं मञियूं वयूं आहिनि, जेको कैनाल जो मसइलो आहे, छा उहो सदाईं लाइ दफ़न थी वियो? पीपल्स पार्टी हुनते एतिराज़ हुयो, पर हुनजे बजट सां बजट जेको गुज़िरियल तकरीर बिलावल भुट्टो चयो त हुनते हुकूमत हाणे पैसा न रखी। ॿी ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त छा जेको सिंध जा जेके मनसूबा हुया, ख़ासि तौर ते सखर हैदराबाद मोटरवे आहे, कराची हैदराबाद मोटरवे आहे, छा उन्हनि लाइ जेको वफ़ाक़ी हुकूमत संजीदगी जो मुज़ाहिरो कयो आहे? इहे समूरियूं शयूं जेके उन साम्हूं ईंदियूं, पर इहो ज़ाहिर आहे हिकिड़ी शइ अंडरस्टूड हुई त पीपल्स पार्टी जेका आहे उहा बजट खे सपोर्ट कंदी। जेकॾहिं बजट खे पीपल्स पार्टी सपोर्ट न कंदी त पोइ हिकिड़ो वॾो बहिरान, वॾो भोचाल अची वेंदो ऐं पीपल्स पार्टीअ जे कंहिं बि सूरत में ठीक। पर वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह साहब जे स्टेटमेंट ते बि अची वयूं था। हू चवंदा बजट खां पोइ सिंध में बहितरी ईंदी ऐं गॾोगॾु इहो बि चवंदा त सूबे में अमन अमान जी सूरत हाल बहितर थी रही आहे। अगवा जी वारदातुनि में बि नुमाया घटाई आई आहे। त ही के डाटा सां कंपेयर कनि था या तव्हां छा था सम्झो त उन्हनि जी स्टेटमेंट्स में वज़न आहे? वाकई में रियलिटी में इहा सूरत हाल आहे? न लेला, मुंहिंजो ख़्यालु आहे त मुराद अली शाह साहब खे पुलिस जी जेके रिपोर्ट्स आहिनि उन्हनि खां हटी कुझु ग्राउंड रियलिटीज़ खे बि ॾिसणु घुरिजे। कल्ह जेके कंदकोट कश्मीर जा जेके माण्हू आहिनि मुतासिर आहिनि बदमनी जा धाड़ियल राज जा, उहे इस्लामाबाद में अची जॾहिं एहतिजाज कनि त तव्हां सम्झी सघो था कि केॾो वॾो सवेर ऐं कहिड़ो ख़तरनाक मामलो आहे। उन में एतिरो ज़रूरु आहे त जेको टिनि सूबनि जा बॉर्डर्स आहिनि, पंजाब बलूचिस्तान ऐं सिंध जा मिलनि था, ॾोहारी जेके आहिनि वारदात करे ॿिनि सूबनि में वञी पनाह वठनि था, पर इहा साॻी सूरत हाल पंजाब सां बि गुज़रणु खपे पोइ।
पंजाब में ठीकु बदमनी जेका हुई उहा अगवा वग़ैरह जेके थींदा हुया उहे तमामु घटि आहिनि। पंजाब में जेका रैज़नी आहे सिंध सां लॻंदड़ बॉर्डर्स में, उन में तमामु घटि आहे, या जेकी क़त्लो गारतगिरी आहे उहा घटि आहे, सिंध में घणी आहे। ऐं उहा थी सघे थो अगवा जूं वारदातूं कुझु के सबब जे करे अगरि घटि थी गुज़िरियल हुजनि। सालनि सां में बि कंपेयर कंदा हुजनि त ठीकु आहे, उहो उन ॻाल्हि में ॾिठो वञी सघिजे थो। ठीकु जी 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 बिल्कुलु ईअं ई आहे। त पर हाणे शायदि छा उहो ख़तमु थी विया आहिनि गैंग, ऐं उते जेको असलो आहे हुनजी फरावानी आहे उहा घटी आहे या कोन घटी आहे, इहो वॾो सुवाल आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे मुरादिल शाह साहब खे इंडिपेंडेंट को कमेटी ठाहे उनजो जाइज़ो वठी ऐं उन खां पोइ फ़ैसिला करणु घुरिजनि। पुलिस कमेटी जी रिपोर्ट ते न वञणु घुरिजे। ठीकु आहे, थैंक यू वेरी मच इमदाद साहब, तव्हां सां एतिरी देरि जे लाइ मौजूदु हुया, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, हिते असीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ हाज़िर थींदासीं हिकु सिंध ॼाई सां। तव्हांखे ख़बर आहे हर ख़मीस ते असां कंहिं न कंहिं सिंध ॼाई खे उनजो खे मुतारिफ़ कराईंदा आहियूं। कंहिं तारीफ़ जी मोहताज न हूंदी आहे, पर हू छा करे पई, पंहिंजे मैदान में कीअं पंहिंजो पाण खे मञराए पई, उहो तव्हां सां असीं शेयर कंदासीं राइट आफ्टर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। हाणे तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं नवाब शाह खां तालुक़ रखंदड़ हिकु अहिड़ी सिंध ॼाई जंहिंजो नालो सफ़िया लाखो आहे ऐं हू औरतुनि जे समाजी हक़नि लाइ पाण पतो ॾींदड़ सिंध ॼाई आहे। सो सफ़िया लाखो समाज में औरतुनि खे बराबरीअ जो मक़ाम ॾियारण लाइ कानूनी जिदोजहद में रुधल आहे। न सिर्फ़ु एतिरो, पर हू काफ़ी इंटरनेशनल प्रोग्राम्स जो बि हिसो रही चुकियूं आहिनि। तव्हां भी फुटेजिस में उन जूं पिक्चर्स वग़ैरह ॾिसी सघो पिया। न सिर्फ़ु एतिरो, पर इनकलाबी सोच सबबि नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं सफ़िया लाखो जे लाइ त हू पंहिंजी शादी में हुननि हक़ महर लाइ बि हिकिड़ो अनोखो शर्त रखियो हुयो। हुननि जे काफ़ी इंटरव्यूज़ में हुननि इहो ज़िक्र कयो आहे, पर अगेन असां वरी हुन जे ज़बानी ॿुधंदासीं त हुननि पंहिंजी शादी जी हक़ महर में कहिड़ो अनोखो शर्त रखियो हुयो। उहा हिकिड़ी हुननि जी अलॻि अचीवमेंट आहे, हिकिड़ी अलॻि हुननि जी ज़िंदगीअ जो हिसो आहे, पर जेकी ॿिया हुननि जा पासा आहिनि, यानी काफ़ी अचीवमेंट्स आहिनि हुननि जूं। हिकु पाण सोशल एक्टिविस्ट बि आहिनि, कानूनदान बि आहिनि, लेखक बि आहिनि, ऐं IVLP इम्पैक्ट अवॉर्ड 2025 बाय US स्टेट डिपार्टमेंट उन्हनि खे मिलणु वञे पियो। ऐं ही असांजे प्रोग्राम मखसूस सेगमेंट जे ज़रिए ई उन्हनि असां सां शेयर कयो आहे। वधीक पाण बि ॿुधाईंदियूं, पर ही उन्हनि खे मिलणु वञे पियो। 22 मुल्कनि खे मिलियो आहे, जंहिंमां पाकिस्तान में मिलणु वञे पियो त उहो अदी सफ़िया जे करे आहे। सो हिन वक़्तु मूंखे जॉइन कयो आहे नन अदर देन अदी सफ़िया लाखो। हिन वक़्तु मूंसां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम अदी सफ़िया, थैंक यू सो मच तव्हां सां गॾु मौजूदु आहियो ऐं तव्हां पंहिंजे बिज़ी शेड्यूल मां यकीनन असांखे टाइम ॾिनो आहे, त तव्हांजी वॾी महिरबानी एंड वी आर वेरी प्राउड ऑफ यू। तव्हां हिन वक़्तु जेको बि कमु करे रहिया आहियो कानून जे मैदान में औरतुनि जे हक़नि जे लाइ ऐं पंहिंजो पाण खे ख़ूब भरपूर तरीक़े सां मनराए बि रहिया आहियो। सो नवाब शाह खां तव्हांजो तालुक़ु आहे, कानून जे बारे में कीअं ख़्यालु आयो ऐं तव्हां त हाणे ॿाहिरियां मुल्क बि घुमो पिया पंहिंजी पढ़ाई पंहिंजी महिनत जे सबबु। सो इहो सभु कीअं तव्हां हासिलु कयो आहे, थोरो कंसाइज़ली पंहिंजे सफ़र जे बाबति असांखे ॿुधाइजो। थैंक यू लैला, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। ऐं मां हमेशह इहा ई ॻाल्हि कंदी आहियां त तव्हां लैला क्रेडिट गोज़ टू यू के तव्हां सॼी सिंध मां हिकिड़ा सुहिणा सुहिणा मोती दाणा कढी ईंदा आहियो ऐं उन्हनि खे जेको आहे दुनिया जे साम्हूं ॿुधाईंदा आहियो। असांजो हिकिड़ो नंढड़ो कमु आहे, वॾो कमु त तव्हां कंदा आहियो। न दी दैट्स रियली काइंड ऑफ यू। तव्हांजी तमामु घणी महिरबानी, आवाज़ चैनल जी तमामु घणी महिरबानी। असल में मूं पंहिंजी सफ़र जी शुरूआति नवाब शाह खां कई ऐं जेको आहे हाजी मोहम्मद ख़ान लाखो जेको हुयो हिकिड़ो तमामु अदबी, हुनजो हिकिड़ो बहितरीनु नालो हुयो। परवरिश मुंहिंजी हिकिड़ी सुठे अदबी घराणे में थी हुई। मुंहिंजो आइडियल पर्सन प्रोफेसर अली अहमद लाखो मुंहिंजा मामा हुया, जेके ऑलरेडी सोशल एक्टिविस्ट हुया, हिकु वॾा इकोनॉमिक्स जा प्रोफेसर बि हुया। त मूं पंहिंजो टाइम पीरियड तमामु घणो उन सां गॾु गुज़ारियो। त उन खां अलावा सोशल सेक्टर में जॾहिं तव्हांजी हिकिड़ी सुठे तरीक़े सां परवरिश थींदी आहे त ऑब्वियसली सिस्टम में इशू हूंदा आहिनि। त स्टार्ट में सेंसिटाइज़ेशन थी पई। 2001 खां जॾहिं मां नंढी हुयसि त मूं पंहिंजे लिखणी जी शुरूआति कई हुई ऐं उन खां अलावा जेको आहे आल पाकिस्तानी स्पीचिस कॉम्पिटिशन में मां पंहिंजे नंढपण में टॉप बि कयो हुयो। इहो त हिकिड़ो नंढड़ो इंट्रोडक्शन आहे, जंहिंमें क्रेडिट मुंहिंजे उस्तादनि खे, मुंहिंजी मदर खे मां हिते इहो ॿुधाईंदी हलां त क्रेडिट गोज़ टू माई मदर, छो जे असां जेको हुते आहियूं त सेंसिटाइज़ेशन में उन्हनि जो वॾो रोल हूंदो आहे। माइरुनि खे कॾहिं बि न विसारिजो, उन्हनि खे सुर्ख सलाम आहे। हर माउ खे, सिंध जी हर माउ खे सुर्ख सलाम आहे।
उहे इहे बैरियर्स तोड़ींदियूं आहिनि ऐं असांखे अॻियां आणींदियूं आहिनि। पर उन सां गॾु सपोर्टिंग में त मुंहिंजी सिस्टर जेका हुई उनजो हमेशह मुंहिंजे लाइ ॾाढो सपोर्टिव सिस्टम रहियो। छो जे मां तव्हांखे ॿुधायां त जेको असांजी कम्युनिटी आहे उन में तक़रीबन PSC उन तरफ़ वञणु पसंदि कंदा आहिनि। पर मूं हिकिड़ो डिफरेंट फील्ड जेका आहे एडवोकेट मुंहिंजो इट्स माय ईअं न हुयो त बैरियर्स हुया, पर ऑब्वियसली मुंहिंजी अम्मी जी अञा ताईं हूंदो आहे त तूं CSS करीं हा, पर मुंहिंजो हिकिड़ो हुयो त मां हिन फील्ड में अचां। त उन जे लाइ मुंहिंजे भाइरुनि हिकिड़ो अम्मी खे ऑब्वियसली हीअ हिकिड़ी डिफरेंट फील्ड आहे ऐं अगरि सफ़िया हिन शइ ते एग्री आहे त इट विल बी गुड कि असां हिनखे इन ई फील्ड में छॾियो बिकॉज़ इन सो पोइ पछताओ त न आहे कानून खे अनफॉर्चुनेटली मां कानून कॾहिं जी इहो चूंड शइ करे पछताओ त न थियो आहे नो हाणे नो हिन नो वक़्तु? नो अच्छा न बिल्कुल बि न, अल्हम्दुलिल्लाह। पर हिते मतलब न अञा ताईं आहे जज़्बो आहे अॻिते वधण जो, कमु करण जो। पर अनफॉर्चुनेटली मुंहिंजी कॾहिं मां ऑन एयर त छा पर कंहिं प्रोग्राम्स में बि न ॿुधायो आहे बिकॉज़ मां इमोशनली थी वेंदी। बिल्कुलु तमामु ॾुखियो हुजे थो। असां कनेक्शन खे थोरो दुरुस्त करण जी कोशिशि कंदासीं। जहिड़े रीति तव्हां नवाबशाह खां तव्हांजो तालुक़ु हुयो, तव्हां कानून जहिड़े शोबे जी चूंड कई, यकीनन जॾहिं तव्हां अहिड़ा प्रोफेशन्स चूंडींदा आहियो त घर वारा तव्हांखे ज़रूरु चवंदा आहिनि त हीअ चूंड छो कई ऐं तव्हांखे कुझु ॿियो करणु घुरिजे। जी अदी सफ़िया कंटिन्यू कजो प्लीज़। जी 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 बिल्कुलु। त मतलब जीअं स्टार्ट वरितो त बाबा जी डेथ थी वई। बाबा जी डेथ खां पोइ मामा अली अहमद लाखो जेको हिकिड़ो वॾो नालो हुयो सिंध जो उन टाइम में, मां त अञा मां ग्रेजुएशन न कई अनफॉर्चुनेटली हुननि जी डेथ थी वई। जॾहिं बुलंदियुनि जी हिकिड़ो स्टार्ट थियो स्ट्रगल जो, त इहो हिकिड़ो वॾो नवाबशाह में बि हिकिड़ो वॾो सानियो हुयो। मां लैला ऑन एयर ॿुधाइण थी चाहियां सिर्फ़ु इन जे करे उन्हनि छोकिरियुनि जे लाइ जेके हिन स्ट्रगल्स में ईंदियूं आहिनि त तव्हांखे अनफॉर्चुनेट मतलब अचानक सां अहिड़ा हादसा ईंदा आहिनि जेका तव्हांजी ज़िंदगी खे तब्दील करे छॾींदा आहिनि। 2018 में मुंहिंजे भाउ जी डेथ थी। उन टाइम मां कराची में हुयसि ऐं ऑन एयर इहे शयूं हलियूं पे। त उहो हिकिड़ो मुंहिंजी ज़िंदगी में एॾो वॾो ट्रॉमा हुयो। इवन अॼा ताईं उनजो को भराव न थी सघियो आहे। पर उन खां पोइ जेको आहे मां सोशल सेक्टर में ऐं इंसानी हक़नि जे लाइ पाण पतोड़ण ऐं उन खां अलावा उन्हनि शयुनि ते अहिड़े तरीक़े सां कमु स्टार्ट कयो बिकॉज़ मां सम्झां थी जेसि ताईं तव्हां पाण उन शइ में डीप्थ में न वेंदा आहियो तव्हांखे एहसासु थींदो आहे पर एतिरो न थींदो आहे। मूंखे रियलाइज़ थियो त उन खां पोइ जेको आहे उन खां पोइ जा इश्यूज़ छा आहिनि, कमु करणु स्टार्ट कयो, ख़बर पई बैरियर तव्हां पंहिंजे भाउ जी डेथ जो ज़िक्र कयो पंहिंजे मामा, मूंखे प्लीज़ करेक्ट कजो, कनेक्टिविटी जा इशूज़ अचनि था। हू डेथ जो ज़िक्र कनि पर स्टूडियो में नाज़रीन कुझु कनेक्टिविटी इशूज़ जे करे आवाज़ सही नमूने सां पुॼी कोन सघियो। ज़ाहिर जॾहिं पर्सनल ट्रॉमास मां माण्हू गुज़रंदो आहे ऐं पोइ शायदि जेको कमु माण्हू करे रहियो हूंदो आहे त पोइ असरु पवंदो आहे। सो जी अदी सफ़िया तव्हां सां अगेन गॾु मौजूदु आहे। तव्हां डेथ जो ज़िक्र कयो पिया, कनेक्टिविटी इशूज़ जे करे मूं वटि आवाज़ सही न पुॼी सघियो। तव्हां पंहिंजे मामा जी डेथ जो ज़िक्र कयो पिया, उन्हनि तव्हांजी ज़िंदगी ते वॾो असरु विधो? बिल्कुलु। पहिरीं मुंहिंजे मामा जी जेॾीमहिल मां ग्रेजुएशन पे कई त उहो हिकिड़ी नई शइ हुई। जेॾीमहिल मां लॉ जे फील्ड में पेर विधो त भाउ जेको हुयो हुनजी बि हिकिड़ी तमामु घणो हिकिड़ी मां ट्रॉमा में अची वई हुयसि। बहरहाल मां हुनखे हिकिड़ो सही बिल्कुलु बिल्कुलु पंहिंजनि जूं डेथ्स जेके आहिनि उहे तमामु घणो असरु विझनि थियूं पंहिंजी ज़िंदगी ते। ऐं जीअं तव्हां ॿुधायो हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो जेको मां मार्जिनलाइज़ कम्युनिटीज़ में कमु करणु शुरू कयो। मां सम्झां थी त उन टाइम मुंहिंजी हिकिड़ी ॾाढी हिकिड़ो साइकोलॉजिकल जॾहिं तव्हां ते अटैक्स थींदा आहिनि त पोइ ख़बर पवंदी आहे त ज़रूरी न आहे त हिन दुनिया में सिर्फ़ु ॾुखायल तव्हां ई आहियो। तव्हांखे हर इंसान पंहिंजे अंदरि हिकु तूफ़ान रखे घुमे थो। मूंखे रियलाइज़ थियो त न सफ़िया सिर्फ़ु हिकिड़ी न आहे, हिते त घणियूं ई सफ़िया आहिनि पर सफ़िया खां वधीक आहिनि। पर तव्हां मूंखे अॼु ताईं इहो फील थींदो आहे, चवंदा आहिनि ज़िंदगी में कॾहिं काश न हुजे। बहरहाल उहा हिकिड़ी मोटिवेशन सुठी हुई। मां जॾहिं कमु करणु स्टार्ट कयो त इन सां कनेक्ट थी कयां जॾहिं तव्हांजे मामा ऐं भाउ मां तव्हांखे उत्साह मिलियो कमु करण जे लाइ, जेके पर्सनल एक्सपीरियंसिस हूंदा आहिनि तॾहिं तव्हां। सो बहरहाल नवाबशाह खां तालुक़ु रखंदड़ सफ़िया लाखो अमेरिका वञी करे कीअं पहुती ऐं US स्टेट डिपार्टमेंट तव्हांखे 22 मुल्कनि मां तव्हांजे करे पाकिस्तान खे बि अवॉर्ड मिली रहियो आहे, इन जे पोयां कहिड़ी कहाणी आहे? बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह लैला, हिन साल जेको आहे सॼी दुनिया में 22 कंट्रीज़ क्वालिफाई कयो आहे IVLP इम्पैक्ट अवार्ड, जंहिंमें पाकिस्तान क्वालिफाई कयो आहे मुंहिंजे करे। ऑब्वियसली अल्हम्दुलिल्लाह
मूंखे ख़ुशी थी थिए त मां सिंध जी आई आहियां। मां हमेशह पहिरीं सिंध जी ॻाल्हि कंदी आहियां, नो डाउट। मूंखे प्राउडली चवां थी आई एम पाकिस्तानी, पर ज़ाहिर ई आहे हिकिड़ो तव्हांखे पंहिंजी मोहबत हूंदी आहे जिते जंहिं धरती ते तव्हां पैदा थींदा आहियो। IVL इम्पैक्ट अवार्ड में लास्ट ईयर घणेई जेके आहिनि असांजा केतिरा बि हर प्रोफेशन सां रखंदड़ जेके माण्हू आहिनि विज़िट कंदा आहिनि, उन्हनि खां पोइ उन्हनि जी हिकिड़ी प्योर हूंदी आहे, हू तव्हां खां प्रपोज़ल वठंदा आहिनि, उन खां पोइ तव्हांखे हिकिड़ो उन्हनि जी स्क्रूटनाइज़ ॾाढी सख़्तु हूंदी आहे। सॼी दुनिया मां 5000 खां मथे जेको आहे एप्लीकेशन्स हिन दफ़े सबमिशन थी हुयूं, या वरी उन हवाले सां उन्हनि जी स्क्रूटनाइज़ हुई, उन्हनि सभु प्रोफाइल चेक कया पे। बहरहाल लकीली सभिनी जी दुआऊं हुयूं, महिनत बि हुई, त मूंखे पाण खे यकीन न पियो आयो। हस्बैंड जी तमामु घणी सपोर्ट हुई, इवन अञा ताईं हू जेको आहे तमामु घणा सपोर्टिव आहिनि सिंस माय मैरिज। जिते हाणे हस्बैंड जी तव्हां ॻाल्हि करे वरिती आहे उते मूंखे हिकु ॿी बि शइ यादि अची वई। तव्हांजी शादी ॾाढी मशहूरु थी हुई ऐं उन टाइम क्लिप्स तमामु घणा वायरल थिया हुया, ऐं अॼु ॾींहं ताईं तव्हांखे इहो सवाल कयो वेंदो आहे त तव्हां पंहिंजी शादी में हक़ महर में अहिड़ो कहिड़ो अनोखो शर्त रखियो हुयो जो हिन वक़्तु ताईं हर इंटरव्यू में तव्हांखे इहो सवाल कयो वेंदो आहे, असांजे नाज़रीन जे लाइ बि हिकु दफ़ो थी वञे। जी बिल्कुलु, थैंक यू, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। असल में मूं शादी कई हुई त जंहिंमहिल मां प्रैक्टिस स्टार्ट कई त मूंखे फील थियो त प्रिज़न ते कमु जेको मुंहिंजा हस्बैंड कमेटी फॉर द वेलफेयर ऑफ प्रिज़नर ते कमु कंदा आहिनि, ऐं हक़ महर जी तव्हांखे ख़बर आहे निकाहनामे जी अवेयरनेस बहितरीन आहे। ऐं मां पाण जॾहिं विमेन राइट एक्टिविस्ट आहियां, ह्यूमन राइट एक्टिविस्ट आहियां, इंसानी हक़नि ते कमु कंदी, इहो ज़रूरी हुयो। आई थिंक तव्हां पंहिंजो निकाहनामो त तमामु वॾे गौर सां पढ़ियो हूंदो न, बीइंग अ लॉयर, ऐं तव्हां फुली अवेयर हुआ पंहिंजे राइट्स खे वठी करे। इन ते अचूं था, पर पहिरियों अनोखो शर्त ॿुधाए वठो। जी जी जी, मुंहिंजो हक़ महर हुयो त मुंहिंजो हस्बैंड जेको आहे 32 कैदियुनि जी ज़मानत ऐं 32 नफ़ल जेके 32 नफ़ल हूंदा आहिनि उन्हनि जो उहो अदा कंदो, ऐं उन खां अलावा 1100 रुपया पोइ वरी जेको आहे निकाह खां चयो हुयो त तव्हांखे सिका राइजुल वक़्तु। बहरहाल उहो उन्हनि जो हुयो त दैट न्यूज़ हैज़ बीन वायरल इन ऑल ओवर। बहरहाल ॾाढी एप्रिसिएशन मिली, तमामु घणो हुयो। असल में उहो इन जे करे वायरल थियो त उन टाइम में कोरोना हुई, कोरोना जे करे असांखे कैमरामैन न पियो मिलियो, त उन जे करे असांखे प्रेस क्लब जो कैमरामैन वठी अचणो पियो। त उन पुठियां इहे हुया। समटाइम्स तव्हांखे जेके नेगेटिविटीज़ हूंदियूं उहे तव्हांखे केतिरियूं ब्लेसिंग्स थींदियूं आहिनि, त उहो ॾाढो हिकिड़ो बहितरीनु रहियो। ऐं त हाणे बि मुंहिंजो हस्बैंड जेको आहे अल्हम्दुलिल्लाह उन ते असां कयूं पिया कमु। ऐं ठीक बिल्कुलु। अच्छा, निकाहनामे जी ॻाल्हि निकिती पए त निकाहनामे जे लाइ ॿुधायो त उहो हिकु औरत जे लाइ पढ़णु केतिरो लाज़मी आहे। जॾहिं तव्हां पढ़ियो पए पंहिंजो निकाहनामो त का रोकथाम थी घर वारनि जे तरफ़ां त भई निकाहनामो पढ़ण जी कहिड़ी ज़रूरत आहे, शादी थी बि छो? त अक्सर करे हाणे ईअं ई थींदो आहे जेकॾहिं का छोकिरी घुर करे थी निकाहनामो पढ़ण जी त पोइ हुनखे रोकियो वेंदो आहे। तव्हांजो कीअं तजुर्बो रहियो? असल में मुंहिंजो निकाहनामे खां पहिरीं मां पंहिंजे हस्बैंड खे मैसेज ड्रॉप करे छॾियो हुयो जॾहिं मां वनवाह में हुयसि त ही मुंहिंजो हक़ महर हूंदो। छो जे हा बिल्कुलु। ऐं यकीन कयो मुंहिंजे फैमिली जे तरफ़ां या इवन मुंहिंजे हस्बैंड जे तरफ़ां जेको ट्रेडिशनली शयूं हूंदियूं आहिनि, डावरी या ॿियो कुझु हुयो, अहिड़ो कुझु बि न हुयो। जीअं चवंदा आहिनि त हिकिड़ो मुंहिंजी मैरिज प्रॉपरली हिकिड़ो बहितरीन तरीक़े सां, हस्बैंड सेंसिटाइज़ हुया ऑलरेडी हक़ महर, इवन एतिरो अंदाज़ो बि न हुयो त ही जेका 32 कैदियुनि वारी ज़मानत वारी जेको मुंहिंजो हक़ महर आहे इहो एॾो वायरल थींदो। त बहरहाल अहिड़ो कुझु बि न हुयो। पर मां हिते वरी बि हमेशह हर फोरम ते चवंदी आहियां औरतुनि खे, इवन मर्दनि खे, ॾिसो तव्हां जॾहिं का गाॾी वठंदा आहियो न उन ते बि तव्हां ॾिसंदव, ॾिसो हिन जो को वारिस त न आहे, ॿियो को मालिक न निकिरी अचे। पर अनफॉर्चुनेटली जॾहिं ब रिश्ता थींदा आहिनि, निकाहनामो जेको आहे हिकिड़ो मैरिज कॉन्ट्रैक्ट आहे बिटवीन टू पार्टीज़। अगरि तव्हां इनखे सम्झो, जेको तव्हां अॻु में पुछंदे ॿुधाईंदे शर्मसारी महसूस कंदा आहियो, उहो शादीअ खां पोइ जेको आहे तव्हां लाइ केतिरा मसला मसाइल पैदा कंदो आहे। त पोइ जे मसइलनि खां सुठो आहे अॻु जा मसला फेस करे वठो। ऐं निकाहनामे में के शर्त रखणु या कुझु कंडीशन्स रखणु का शर्मसारी वारी ॻाल्हि न आहे। ॿिन्ही छोकिरे छोकिरियुनि खे वेहारे करे शादी मां चवंदी आहियां त तव्हां सिर्फ़ु इहो ॿुधायो त जॾहिं निकाह शुरू थींदो आहे त तव्हां लैला ॾिसंदो त पहिरीं पुछो औरत जेॾी महिल फीमेल कुंवार जेॾी महिल इजाज़त ॾींदी आहे उन खां पोइ निकाह शुरू थींदो आहे। त इन्हनि शयुनि खे ॾिसणु ज़रूरी आहे। ठीकु। अदीप, आख़िर में तव्हां छा पैगाम ॾियणु चाहींदो तमामु उन औरतुनि खे, जीअं तव्हां पंहिंजे कुझु ट्रॉमास जो बि ज़िक्र कयो, पर अक्सर करे जॾहिं औरतुनि जी ज़िंदगी में अहिड़ा एक्सपीरियंसिस ईंदा आहिनि जेके कमु कंदड़ बि हूंदियूं आहिनि त उहे रुकिजी वेंदियूं आहिनि, तव्हां उन्हनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो?
बहरहाल दी सफ़िया लाखो असां सां गॾु मौजूद हुई, कानूनदान इंटरनेशनल प्रोग्राम्स जो हिसो बि रही चुकी आहे, हाणे हिकु अवॉर्ड पाकिस्तान खे मिलणु वञे पियो ऐं उहो उन में जेको क्रेडिट आहे उहो दी सफ़िया लाखो जो आहे। सो शी वॉज़ विद अस एंड वी आर वेरी प्राउड ऑफ हर। ईअं ई असां हर उन सिंध जाई ते फ़ख़्रु महसूसु कयूं था जेका पंहिंजो पाण खे पंहिंजी फील्ड में मनराए रही आहे। ऐं जेकॾहिं तव्हां में चाहियो था त तव्हांजी पसंदि आहे, तव्हांजी फरमाइश ते असांखे अहिड़ी सिंजाई खे पंहिंजे प्रोग्राम ऐं हिन सेगमेंट जो हिसो बणायूं त इहे ज़रूरु असांखे जेके सब क्लिप्स असांजा सोशल मीडिया ते वञनि था उते तव्हां कमेंट्स में असांखे ॿुधाए सघो था। सो जेके प्रोग्राम में एतिरो ई मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। पंहिंजो फीडबैक ॾियणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।